नाज़रीन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त नवाज़ शरीफ़ ख़तरनाक रांदि पियो खेॾे। भारत नवाज़ शरीफ़ जी पूरी मदद करे रहियो आहे। ख़ांगी टीवी चैनल खे ॾिनल इंटरव्यू में वज़ीर आज़म इमरान ख़ान वधीक चयो त अपोज़िशन वटि एहतजाज करण जो हक़ आहे, पर कंहिं क़ानून तोड़े वियो त हिकु हिकु करे जेल में विझंदासीं। हिकु सवाल जे जवाब में इमरान ख़ान चयो त जनरल बाजवा मूंखे पुछा करे पोइ अपोज़िशन सां गॾिजाणी कई हुई। नाज़रीन अवां खे भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त नवाज़ शरीफ़ ख़तरनाक रांदि पियो खेॾे। भारत नवाज़ शरीफ़ जी पूरी मदद पियो करे। ख़ांगी टीवी चैनल खे ॾिनल इंटरव्यू में वज़ीर आज़म इमरान ख़ान वधीक चयो त अपोज़िशन वटि एहतजाज करण जो हक़ आहे, पर कंहिं क़ानून तोड़ियो त हिकु हिकु करे जेल में विझंदासीं। हिकु सवाल जे जवाब में इमरान ख़ान चयो त जनरल बाजवा मूंखां पुछी करे पोइ अपोज़िशन सां गॾिजाणी कई हुई।